मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अगर कोई गैर मुस्लिम इस्लाम क़बूल करे त पोइ उहो कहिड़े फ़िरक़े में वञे, हालांकि असां वटि तमामु वॾा फ़िरक़ा आहिनि। साईं कोई बि अगरि जेकॾहिं गैर मुस्लिम इस्लाम क़बूल करे त उनखे मां दावत ॾींदुमि हिन क़ुरान हकीम ते अमल करे, हिन क़ुरान हकीम ते ऐं सही हदीस ते अमल करे। बाक़ी रहियो मसइलो देवबंदी बरेलवी, इहो सिर्फ़ु तारुफ़ हिकिड़ो ॾिनो वियो आहे त जेके उलमा हिंदुस्तान जे देवबंद इलाइक़े खां आया ऐं पाकिस्तान में जीअं जो उन्हनि एंट्री कई ऐं असां उन्हनि खां इल्मु हासिलु कयोसीं त पोइ उन्हनि निस्बत हिकिड़ी ॿुधाई त उन्हनि हिकिड़ी निस्बत ॿुधाई त असां देवबंदी आहियूं। छाजे करे देवबंदी आहियूं? असां देवबंद इलाइक़े खां आया आहियूं, उतां असां इल्मु हासिलु कयो आहे। इन जे करे उन उलमा खे देवबंदी उलमा चयो वेंदो आहे। ऐं जेके इंडिया जे बरेली इलाइक़े खां आया त उनखे बरेलवी चयो वेंदो आहे। बाक़ी यादि रहे त जन्नत में वञण जे लाइ देवबंदी बरेलवी या कंहिं बि मसलक जो हुजणु लाज़िमी आहे ई न। जन्नत में वञण जे लाइ मोमिन जो हुजणु शर्त आहे ऐं क़ुर ते 100% ते अमल करे ऐं सही हदीस ते अमल करे, इहो बंदो जन्नत में पहुची वेंदो। अगरि जेकॾहिं जन्नत में वञण जे लाइ सिर्फ़ु बरेली जो हुजणु लाज़िमी आहे त पूरी दुनिया में सिर्फ़ु बरेली जन्नत में वेंदा, बाक़ी सभु मुस्लमान जन्नत में वेंदा। अगरि जेकॾहिं जन्नत में वञण जे लाइ देवबंदी हुजणु लाज़िमी आहे, सिर्फ़ु देवबंदी जन्नत में वेंदा, बाक़ी दुनिया जा तमामु इंसान जन्नत में। हे बिल्कुलु हिकिड़ो नंढो ज़हन आहे, हिकु तंग ज़हन आहे। जन्नत में वञण जे लाइ मोमिन जो हुजणु लाज़िमी आहे। अक़ीदे जे अंदरि शिरक न आहे। जंहिं शइ जो क़ुर हुकुम करे थो उन ते पूरो हले ऐं जेकी शइ सही हदीस खां मिली उन ते यकीन तौर ते अमल करे, इहो बंदो वञी करे फलाही ते पहुची वेंदो। कोई बि हिंदू जेकॾहिं मुस्लमान थिए थो, कोई बि हिंदू मुस्लमान भले कंहिं फ़िरक़े में न वञे, भले देवबंदी न थिए, भले बरेलवी बि न थिए, उहो क़ुर जे तमामु अहकामात जे मथां अमल करे, सही हदीस जे मथां अमल करे, इहो इंशाअल्लाह मंज़िल मक़सूद जन्नत ताईं पहुची वेंदो। छाजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि ज़माने में त बिल्कुलु इहो न हुयो न। हिन टाइम जेके उलमा आया आहिनि, हाणे साईं भला इहो चवणु ग़लति आहे सही, ॾिसो जेके उलमा आया आहिनि उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधाई त असां उन इलाइक़े खां निकिरी आया आहियूं, इन जे करे असां देवबंदी सॾायो वेंदो आहे। दुबई में एंट्री कयो, तव्हां पाकिस्तानी दुबई में एंट्री कयो त उते वञी करे छा चवंदो? तव्हां पोइ चवंदो काॾां आयो आहे? चवंदो मां पाकिस्तानी, मां पाकिस्तानी। सिंध खां को वञे उते चवंदो मां सिंधी। त हिकिड़ी इलाइक़े जी निस्बत ॾिनी वेंदी आहे, हिकिड़ी इलाइक़े जी निस्बत ॾिनी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान। बाक़ी हे जेको बि अगरि देवबंदी या अहिड़ी तरह बरेलवी, अक़ीदो जेको दुरुस्त आहे, अक़ीदे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई फॉल्ट न आहे, कोई शिरक न आहे, कोई सहाबा जी तौहीन न आहे, 100% क़ुर ते अमल आहे, त इहो बंदो मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदो। अगरि अक़ीदे में फॉल्ट आहे, शिरक आहे, बिदत आहे, सहाबा जो गुस्ताख़ आहे, या अहिड़ी तरह इन खां अलावा ॿिया ज़्यादा जेको आहे फॉल्ट अथसि, त इहो बंदो अॻिते जेको आहे वधी बिल्कुलु बि न सघंदो। अलाह जे नबी फरमायो जेको बंदो बिदत यानी बिदत खे इख़्तियार करे, अलाह जे नबी फरमायो इन गुमराही खे इख़्तियार कयो ऐं गुमराह वारी जी जॻह जेकी आहे उहा जहन्नम गुमराह जी जॻह आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।